घोटकी जे इलाइक़े आदिलपुर भरिसां ॻोठ राजबा कलवड़ जे रहवासियुनि वापदा अमलदारनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे माजिद अली कलवड़। जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं आदरपुर ॻोठ राजवा कलवड़ में, जिते वापदा अमलदारनि जी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ ॻोठ राजवा कलवड़ जा रवासी जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज पिया आहिनि। अचो त ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक हुनजो छा चवणु आहे। त एस डी ओ साहब अची असांजा ट्रांसफार्मर लाइण आयो, असां उन खां रीज़न पुछियोसीं त हू चए थो त बिजली मंज़ूर न आहे। असां उन्हनि खां पुछियोसीं त जी बिजली मंज़ूर न आहे, जेके असां बिल भरिया आहिनि उहे कीअं भरिया आहिनि। जी ट्रांसफार्मर मंज़ूर न आहे त 11,000 बिजली कीअं आई आहे। असां ॾे अची करे मथे थमनि ते बिजली वारा चाढ़िया अथई, अची बिना पर्दे जे असांजा ॿार बचियो वेठो आहे। बिजली असांजी 15 ॾींहं थिया आहिनि कटियूं बीठो आहे। हाणे असां ट्रांसफार्मर न लाइण ॾिनो आहे, रीज़न पुछियो आहे, पोइ हितां वियो आहे लियो अॻियों 11,000 जी हिक थंबे खां ॿिए थंबे ताईं बिजली कटे वियो आहे। असां सां इहो इंसाफ़ कयो वञे। असांजी लाइन कंहिं ॿिए पासे खां हली रही हुई त उते जेको आहे न वापदा वारनि गैर क़ानूनी तरीक़े सां जेको आहे न उहा बिजली बाक़ाइदा पूरी लाइन बि ख़तमु कराए छॾी। ठीकु आहे, पोइ जॾहिं असां हे लाइन चङुलाइन खां मंज़ूरु कराईसीं त उन में असांखां हिननि 10 लख रुपया वरिता। ठीकु आहे, उन्हनि जे बावजूदि हाणे वरी जेको पहिरीं SDO ज़ुल्फ़कार शेख उन 10 लख रुपया बि वरिता, उन लाइन मंज़ूर बि कराई, सभु कुझु कयो। ठीकु आहे, हाणे वरी जेको नओं SDO आयो आहे रमज़ान मलिक, उहो चवे थो भाई लाइन मंज़ूर न आहे, 10 लख रुपया उन वरिता आहिनि। हाणे हे चवे थो त मूंखे जेको आहे 10 लख रुपया ॾियो त मां लाइन मंज़ूरु कराईंदुमि, ऐं ट्रांसफार्म बि गैर क़ानूनी तरीक़े सां लाइण जी जेको आहे न कोशिशूं करे थो। असां राजवा ॻोठ जा सभई अवामी गॾिजी एहतिजाज कयूं था त असांजी 40 सालनि खां बिजली कटिबी रहंदी आहे। वापदा वारनि असां सां ज़ुल्म कया नी। हाणे जेका बिजली आहे असांजी 40 सालनि खां हलदड़ बिजली कटे तारां खणी आहे। हिन वस वारनि ऐं ॿियनि मर्दनि खां अपील कई आहे त असांजे ॻोठ जी बिजली ॿाहिरि करे करप्ट SDO रमज़ान मलिक ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।